असां हिन वक़्तु मौजूदु हूं हज़रत लाल शहबाज़ कलंदर की साइड में जिते मुसाफ़िर खानो 2002 में ठाहियो वियो, वरी 2012 में यानी हिन जो कमु कयो वियो। हिते परे परे खां माण्हू अची मुसाफ़िर खाना आराम कंदा आहिनि ऐं स्टे कंदा आहिनि ऐं हिते वॉशरूम बि ठहियल हुया, विज़ू खाना बि ठहियल हुया। पर ॾिठो वञे त हिते परे परे खां माण्हू अचनि था। उन मौजूदगीअ में हिते हींअर लाल शहबाज़ कलंदर जी मज़ार माना मुसाफ़िर रहाइश जो इंतिज़ामु न आहे। तंहिं करे हिते वधीक शहरी आहिनि, उन्हनि खां पुछंदा आहियूं त उन्हनि जो छा चवणु आहे हिन मुसाफ़िर खाने बारे में। भाउ पहिरीं तव्हांखे जस हुजे तव्हां दोस्तनि खे जो आहिनि जेको अहम जेको आहे इशू आहे, जेको आहे अहम जॻह आहे, उन लाइ तव्हां आवाज़ु उथारियो आहे। भाउ तव्हां ॾिसंदो हीउ जेको मुसाफ़िर खानो आहे, सरकारी मुसाफ़िर खानो, इहो 2002 में तमीर थियो। उन खां बाद में जेको 2012 में निगरान वज़ीर आज़म मियां मोहम्मद सूमरे हिन खे जो रिपेयर कराया ऐं सुठे नमूने सां हिन खे जेको आहे हिते फाल करायो, जिते हर रोज़ जे बुनियाद ते ॿाहिरां मुसाफ़िर जेके ईंदा ग़रीब वग़ैरह ॿिया टे अची हिते स्टे कंदा, रातियुनि जी रातियूं स्टे कंदा। उन खां बाद में हिते वॉशरूम लेडीज़ लाइ अलॻि इस्तेमालु थींदा, वॉशरूम जेंट्स लाइ अलॻि वॉशरूम हूंदा हुआ। ऐं मां ॾिसंदो ही केतिरी प्रॉपर्टी आहे, करोड़नि जी प्रॉपर्टी आहे, इहा जेका आहे गैरफाल लॻी पई आहे ऐं डैमेज जो शिकार आहे। हिते ॾिसो तव्हां कुता जानवर वग़ैरह जेके घुमनि पिया ऐं प्रॉपर्टी टाइल्स मार्बल वारी प्रॉपर्टी जेका आहे उहा डैमेज जो शिकार लॻी पिया आहे। इन जेको आहे डैमेज सां इन प्रॉपर्टी जे नुक़सान सां जेको आहे हिते शहरनि खे बि नुक़सान त आहे, लेकिन मुसाफ़िर जेके अचनि था उहे लेडीज़ न्याणियूं ॿार उहे बि जेके पेशाब लाइ परेशान आहिनि। हिते का बि का फैसिलिटी न आहे जिते जेके मुसाफ़िर जेके आहिनि उहे स्टे कनि या उन्हनि जी जेको पाणी वग़ैरह इस्तेमालु कनि या पेशाब वग़ैरह जी सहूलियत हुजे। असां मुतालबो कंदासीं सैयद मुराद अली शाह खां। सैयद मुराद अली शाह इहा जो हल्को आहे, हितां चूंडिजी जेके वज़ीर आला जी सीट ते वेठा आहियो, ख़ुदा पंहिंजे शहर ते नज़रसानी कयो। जी शहर में काफ़ी जेकी शयूं आहिनि उहे न मौजूदु न आहिनि, पर हीअ जेका करोड़नि जी प्रॉपर्टी आहे ऐं मौजूदु बि आहे, इन एतिरो ख़र्च बि कोन्ह थींदो। हिन ते नज़रसानी करे जेको इहो डैमेज आहे मुसाफ़िर खानो, इन खे बहाल कयो, रिपेयर करायो ऐं हिते जेके वॉशरूम आहिनि ऐं जेको ई रिहाइश लाइ जेके मुसाफ़िर रहंदा उहे जेके आहिनि जॻहियूं आहिनि उन्हनि ते रिपेयर करायो त जीअं मुसाफ़िर स्टे करे सघनि ऐं मुसाफ़िर जेके न्याणियूं आहिनि ॿार आहिनि उन्हनि खे जेको आहे पेशाब वग़ैरह जी तकलीफ़ थींदी आहे उन खां बची सघंदा। असांजा सिंपल मुतालबा ईअं असां मुराद अली शाह खां हिन हल्के चूंडियल नुमाइंदा आहियूं हिन ते नज़रसानी कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त भासराम ज़ाहिरिन खे वधि में वधि तकलीफ़ आहे, ॿियो असीं औकाफ़ खे अपील था कयूं त बराए महिरबानी करे हीउ मुसाफ़िर खानो आहे इहो खोलियो वञे त जीअं ज़ाहिरीन ग़रीब अचनि, असांजे कारोबार खे बि धका ऐं परदेसी वीचारा पेशाब लाइ परेशान लॻा पिया आहिनि, वॉशरूम लाइ परेशान आहिनि। असीं औकाफ़ खे अपील था कयूं वधि में वधि बराए महिरबानी करे इन खे खोलियो वञे।